अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं। म्यूनिसिपल कमेटी दादू जे कचनि मुलाज़मनि जूं 3 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ मुलाज़मीन एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हणी मुख्य कचहरी रोड ट्रैफ़िक लाइ मुकमिल बंदि करे छॾियो। मुसलसल 4 कलाकनि ताईं धरणो जारी रहियो। मुलाज़मनि पारां एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुलाज़मनि रब नवाज़ शाहाणी, वहीद डावच, अब्दुल करीम बब्बर, मंठार डावच ऐं ॿियनि दाहियो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां म्यूनिसिपल कमेटी दादू जा 130 खां वधीक कच्चा मुलाज़िम शहर जी सफ़ाई करे शहर जी गिलाज़त खणी रहिया आहिनि, पर उन बावजूद नओं ईंदड़ एडमिनिस्ट्रेटर कच्चे मुलाज़िमनि खे गुज़िरियल 3 महीननि जूं रहियल पघारूं नथो करे। हिननि चयो त पघारूं न ॾियण सबबि खेनि जा बच्चा बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि, फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि चयो त पघारूं न मिलियूं त हू कम छॾ हड़ताल कंदा। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो फौरी तौर पघारूं जारी करे फाका कशीअ खां बचायो वञे। मुसलसल 4 कलाकनि ताईं धरणे सबबि ट्रैफिक मुअतल थी वई। एडिशनल डिप्टी कमिश्नर दादू नज़ीर अहमद सूमो मुज़ाहिरीन सां फ़ोन ते राब्तो करे खेनि ख़ातिरी कराई त अव्हां खे जल्द पघारूं जारी कयूं वेंदियूं। अहिड़ी ख़ातिरी बैदि मुज़ाहिरीन धरणो ख़त्म कंदे चयो त 2 ॾींहनि अंदरि पघारूं जारी न थियूं त हू कम छॾ हड़ताल सां गॾु ॿीहर धरणो हणंदा।